दोस्तों जी त ही जेको असांखे नुशरफो रोड बेरिया कॉलेज खां थोरो अॻिते मोटर पुलिस जे साम्हूं मिलियो हुयो, जंहिंजो नालो ग़ुलाम मुर्तज़ा ऐं पुटु ग़ुलाम क़दर जेसर ॿुधाए पियो वञे। हीअ पाण हुनजो जेके वाट्स पाण जेके पहुता आहिनि वधीक पाण खां पुछंदासीं। साईं तव्हांजो नालो? ग़ुलाम क़ादिर पाण जेसर। हीअ तव्हांजो छा थिए? पुटु आहे। उहो हीअ अहिड़ी सूरत हाल में मिलियो, छा मसइलो आहे? दिमाग़ी झटका ईंदा आहिनि, ज़हनी इमरान मरा। हा, पर पंहिंजो ईंदो आहे मोरे शहर घुमण ईंदो आहे, वरी ॾाढी बाड़ी लारा वरी मोटंदो आहे। पर कल्ह जो निकितो सिज लही हुन फोन कई, हमरा तूं हिते वेठो आहे थेलू ते, हमरा फोन कई मां रखियो कजो मोरे ॻोठां कजो न हितां मूंखां मिलियो ई कोन। मां ॻोल्हे ॻोल्हे 3 बजे राति जो था विया आहियूं ॻोल्हे ॻोल्हे। पोइ पुलिस कारनि खे हिननि खे ॿुधायो कंहिंखे पोछ मोछ ते हथ अची वञे त हिनखे सुख कयो। कोई को गप में ईंदे लुंडनि जो वठण वारा किथे किरो पियो। असां रोड ते जाचा नालियूं गटर हेॾा होॾा जाचा, पर असां ध्यानु त पूरो गप में पियो आहे। सुबुह असांखे ख़बर पई त अस्पताल में खणी आया, पोइ असां हिते पहुता आहियूं। ठीकु आहे। हे तव्हां ॿुधो, हीअ हिन जो वाल साहबु आहे ऐं हिन जो चवणु आहे त ज़हनी तौर ते थोरो हिन जो तवाज़ुन बहितर न आहे। वरी मोरो ईंदो वेंदो आहे, पंहिंजी ॾाढ़ी वार या जेको बि थोरो घणो कमकार आहे कराए ईंदो आहे, पर हाणे ख़बर न आहे त हीअ हिन पासे कीअं पहुतो आहे। जेसि ताईं हीअ पंहिंजी हुन कैफ़ियत में वापसि मोटे त हिन खां हल वल वधीक थींदा। बाक़ी हिन वक़्तु जेको आहे हिन जा वार्स पहुची चुका आहिनि। ख़ैर ख़ैर सां शुक्र अल्हम्दुलिल्लाह। अलाह पाक हर कंहिंजे औलाद खे पंहिंजे हिफ़्ज़ अमान में रखे ऐं अहिड़ियुनि तकलीफ़ुनि परेशानियुनि खां महफ़ूज़ रखे बचाए। अलाह